सिंध टेलीविज़न नेटवर्क पारां सिंध जा ॿेट सिंध जी ज़मीन जे सर हेठि ऐलानियल क़ौमी काज जी मुनासिबत सां सिंधी अदबी संगत शाख किपरो पारां मुशाइरो कोठायो वियो, जिते शाइरनि पारां नकोर शाइरी पढ़ी सिंध जी तहज़ीब तारीख़ तमदन के भेटाऊं पेश कयूं। सिंध जी सकाफ़त अजरक टोपी सिंध सजी सुरहान, सिंध जी सकाफ़त अजरक टोपी सिंध सजी सुरहान, सिंध जी ॿोली प्यारी आ जित मौज भरियो महरान, हिते हारी नारी प्यारा चोरस थी चांडान, छा शाद करे वाखान सिंध जी हिन सकाफ़त। तुंहिंजा दोदा ऐं जोधा सिंध सरवाण पुट सोढा, कॾहिं ॾुखियो ॾींहं न ॾिसनि ए सिंध वतन ए सिंध वतन। सिंध आहे मुंहिंजी जिन मिठी अहिड़ी जहिड़ी माखी ऐं गुलकंद, सिंध ते आयो अगरि ॾुखियो वक़्तु कोन कढाइबो ही पंहिंजो कंद। सिंध आहे मुंहिंजी जिन। सिंध जी सकाफ़त मल्हाइण लाइ अॼु हारी पोरियता आहिनि धनार गॾु थिया, ॼण दिलबरनि जा आहिनि दीदार गॾु थिया। आहे चाह मुंहिंजो सिंध में आहे साह मुंहिंजो, सिंध अमर में जेको रहे थो सो त आहे भाव मुंहिंजो, सिंध सां आहे चाह मुंहिंजो सिंध में आहे साह। हथ में कलम लिखे थो तारीफ़ तुंहिंजी, हथ में कलम लिखे थो तारीफ़ तुंहिंजी, ए सिंध तुंहिंजे शहरनि खे सलाम, ए सिंध तुंहिंजे बादरनि खे सलाम। अजरक शान आहे तुझो टोपी अजरक शान आहे, सॼी मुल्कनि में तुझो मान आहे, मूं जीवन तो में निर्वार कयो, मूं हिकी आ प्यार कयो, मूं सिंधड़ी तोसां प्यार कयो। हिन वक़्तु जॾहिं सिंध जा ॿेट आहिनि उन्हनि खे नीलाम कयो पियो वञे ऐं सिंध ते हिकिड़ो सौ सिधो वार आहे, अहिड़े मरहले में सिंध टीवी वारनि खे असां जस ॾियूं था जो मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध जी न रुगो सकाफ़त उजागर करे रहिया आहिनि, पर सिंध जा जेके अहम इशू आहिनि उन्हनि खे बि भरपूर नमूने कवरेज ॾेई रहिया आहिनि। सिंध जा ॿेट आहिनि, सिंध जी जेका मैदानात आहे, सिंध जा जेके ज़ख़ीरा आहिनि ऐं सिंध जी जेका दौलत आहे धन आहे, उन जे करंट इशुनि ते असां माण्हुनि खे स्लोगन ॾेई असां माण्हुनि खे अवेयरनेस ॾेई सुजाग कयो आहे। असां सिंध जे जेके इशूज़ जेके आहिनि उन लाइ डॉक्टर करीम राजभर साहिब तरफ़ां जेके टेलीविज़न तरफ़ां जेके पॉइंट्स रखिया विया आहिनि, इन जे लाइ मुख़्तलिफ़ तइलीमी इदारनि में, मुख़्तलिफ़ ओताक़ कचहरियुनि में, मुख़्तलिफ़ मच कचहरियुनि में, सिंध जे वाहिड़ियुनि वस्तनि ॻोठनि ऐं जहिड़नि जॻहनि में माण्हुनि में इहो पैगाम पहुचाईंदासीं त सिंध टेलीविज़न तरफ़ां जेको असांखे पैगाम ॾिनो वियो आहे, जेको सुजाग ॾिनो वियो आहे, इहो हिकु शऊर जी हिकिड़ी लाट आहे। उन शऊर जी लाट खे जेकॾहिं असां सभई माण्हू जेकॾहिं गॾिजी मुतहद कंदासीं त इनशाअल्लाह घुरिबल नतीजा असां हासिलु करे सघंदासीं। सिंध टीवी तरफ़ां सिंध जा ॿेट सिंध जी ज़मीन जे हवाले सां सकाफ़ती ॾियारो मल्हायो वञे पियो, उन जे हवाले सां जिते सिंधी अदबी संगत किपरो जे दोस्तनि बि हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे। सिंधी टीवी जे ताउन जे दोस्तनि जे ताउन सां हीअ प्रोग्राम असां सकाफ़ती हवाले सां भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। सॼे जेके बाशूर क़ौम जा फ़र्द आहिनि माण्हू आहियूं असां, ऐं सकाफ़त हिकिड़ी सिंध किन क़ौमनि जी सुञाणप थींदी आहे ऐं उनजी शनाख़्त थींदी आहे। सो असांखे पंहिंजी सकाफ़त पंहिंजी सुञाणप खे बरक़रार रखण जे लाइ जेके मीडिया दोस्त पंहिंजो रोल अदा कनि पिया उन सां भरपूर ताउन करणु घुरिजे ऐं उनजो साथ निभाइणु घुरिजे। असां जानी माली रत ऐं सत सुधो असां हिफ़ाज़त कंदासूं, अछड़े थर जी कंदासूं, कारूंजर जबल जी कंदासूं, समुंड अंदरि ॿेटनि जी कंदासूं। यह न समझनि त कराची सिंध खां धार आहे या सिंध कराची खां धार आहे। भरपूर किरदारु अदा कयो आहे कल्चर सकाफ़त खे उजागर करण लाइ ऐं नई नस्ल खे इन शइ जी यादि दहानी कराइण लाइ सदाईं त असीं हिकु क़दीम तहज़ीब क़दीम कल्चर रखंदड़ आहियूं ऐं हिन दफ़े बि सिंध टीवी पंहिंजो तमामु भरपूर नमूने प्रोग्राम जेको रखियो आहे। असांजा ही ॿेट, असांजी ही धरती, असांजा ही दरिया, असांजूं ॿनियूं, असांजो वाड़, असांजूं वस्तियूं सभु असां सिंधियुनि जूं आहिनि ऐं उन सां कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जो समझोतो कोन थींदो। टीवी जो तमामु बहितरीनु किरदारु जो सिंध जे अहिड़नि मौक़नि ते उहो हमेशह सरगर्म रही आहे ऐं तमामु बहितरीनु जो किरदारु रहियो आहे। सिंध जा जेके ॿेट वफ़ाक़ विकिरो करे रहियो आहे धारियनि खे, बराए महिरबानी उनजो विकिरो करणु बंदि कयो वञे। जे हवाले सां ऐं सिंध जे हवाले सां सिंध टीवी जेको आहे पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं मल्हाईंदी रही आहे ऐं इंशाअल्लाह मल्हाईंदी रहंदी। सिंधी टोपी मथां अजरक इहा सिंध जी सकाफ़त आहे, वरी पटके संधी बीहक इहा सिंध जी सकाफ़त आहे। लखबार तो तां मां सदके वञा मुंहिंजी जीजल प्यारी सिंध मां, तूं अमन ऐं प्यार जी धरती आहे, तूं दरवेशनि जी नगरी आहे। तूं अमन ऐं प्यार जी धरती आहे, तूं दरवेशनि जी नगरी आहे, तुंहिंजे साह समूरो ॾींदुसि मां मुंहिंजी जीजल प्यारी सिंध मां।
सिंधड़ी सिंधियुनि खां भुलाए न सघंदे, सिंधड़ी सिंधियुनि खां भुलाए न सघंदे, ॿेटनि तां मारू लॾाए न सघंदे। ॿेट पंहिंजा वफ़ा की हुकूमत, ॿेट पंहिंजा वफ़ा की हुकूमत, जे फुरण खां सभेई बचायूं, अच सकाफ़त ॾिहाड़ो मल्हायूं, अच सकाफ़त ॾिहाड़ो मल्हायूं, सिंध धरती सनातो निभायूं, अच सकाफ़त ॾिहाड़ो मल्हायूं, अच सकाफ़त ॾिहाड़ो मल्हायूं। ओ नेठ तॾंदी केसी रहंदी, नेठ तॾंदी केसी रहंदी, दोखे जी दीवारो यार, दोखे जी दीवारो यार, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मया। मुशाइरे में शरीक शाइरनि लेखकनि अदीबनि चयो त सिंध टीवी न्यूज़ 7 पारां ऐलानियल सकाफ़ती ॾींहुं हू क़ौमी ईद करे मल्हाईंदा। कैमरामैन मावजी कुमार ऐं फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।